हे भलो महीनो आहे, बरकत वारो महीनो आहे, पोइ उते हली उते मुक़ाबिलो थींदो, उन मुक़ाबिले में ॿ ॼणा थी पवंदा न, हिकिड़ो हेॾो ॿियो होॾो, हिकिड़ो हिदायत वारो ॿियो गुमराह, इहे पाण में हिक ॿिए सां टकरियल हा, उते आख़िरत में को टकराव थींदो। فالذين كفروا قطعت لهم ثياب من نار يصب من فوقهم فوق رؤوسهم حميم يصهر ما به ما في بطونهم والجلود لهم مقامع من حديد. हिते ॿ पार थी वञनि जिन जो बयानु अलाह ताला कयो। जॾहिं मुक़ाबिलो थियो बदर जो, सहाबी बि अची विया, हेॾो हुज़ूर नसल असां 313 सहाबी, हेॾो काफ़िरनि जा 1000 माण्हुनि जो बाक़ाइदे मुसलह जंग थी वई, सिफ़ूं खजी वयूं, हुन सिफ़ुनि जे अंदरि बीही रहिया, त हुननि 4 माण्हुनि 3 हमराहनि खे सॾु कयो मदे मुक़ाबिले में, हर हिक ॿिए खे सॾु कयो। हज़रत अली करमला वजूं, हज़रत हमज़ो रज़ी अलाह ताला जो चाचो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हज़रत अबू उबैद बिन हारिस, इहे माण्हू 3 काफ़िरनि सॾु कयो, उतबे सॾु कयो हज़रत अली करमला खे, रबीए सॾु कयो हज़रत हमज़े खे, वलीद उबैद बिन जराह, अचे थी मुक़ाबिलो। ॿिया जेके वञनि पिया त तव्हां न अचो, असां त मके मुकरम में ॿिए ॻाल्हियुनि ते विढ़ंदा हुआसीं। अॼु फैसलो काफ़िर होॾो आया, मुस्लमान हिन जा नाला वठी हिन खे पुकारियो, हुज़ूर अहमद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त तव्हां वञो मुक़ाबिलो थियो। अलाह जी कुदरत अहिड़ी थी जो 3 काफ़िर क़तल थी विया। हज़रत हारिस खे उबैद बिन हारिस खे धकु लॻो पर बचाव थी उन्हनि खे मारे। हिते अलाह ताला क़ुर में फरमायो आहे, इहे जेके न 3 आहिनि मदे मुक़ाबिल 2 ॼणा मां वटि क़यामत ॾींहुं इहे बि ईंदा साम्हूं, जेके दुनिया में टकरिजी आया हा, पोइ हुन में मुक़ाबिलो कयूं, हिकिड़ा 3 मरी विया, 3 जे मुक़ाबिले में, इन जो फ़ैसिलो अञा थींदो आख़िरत में। हे त मिड़ी दुनिया में हिकिड़ी थी वई ॻाल्हि, इहा ॻाल्हि थी अलाह ताला करे। कल्ह जिन कफ़रू जिन कुफ़र कयो हो, तिन खे बाहि जा कपिड़ा पाराया वेंदा उते, जहन्नम जा कपिड़ा ठाहे चइबनि त तव्हां पग खटी आया आहियो दुनिया में जाऊं, हिननि हमराहनि सां मुक़ाबिलो करे जहन्नम रसी थिया, हाणे पारायो त कपिड़ा, बाहि जा कपिड़ा उन्हनि खे पाराया। इहे सभु हमीम, कोसो पाणी मथां टच कंदड़ जहन्नम जो कोसो पाणी, बि माफ़ी बुतून, उन कोसे पाणीअ जे करे मथे में थींदो टुंग, उहो टुंगड़े में जो पाणी लॻे थो अंदरि आंड्रनि में, पोइ अंदरि आंड्रा बि कपिजी पवंदा, वरी हेठे पासे में आंड्रा वही वेंदा। हेठि उन्हनि जो ॿियो टियों बाक़ी उन्हनि खे हिते उन्हनि तरार हई गुर्ज़ हुयो, हिक ॿिए खे धको हणी मारे, परदा फरमाए थो उते मुंहिंजा लोह जा वॾा हिकिड़ा गुर्ज़ आहिनि जेके उहे खणबा हिननि खे, ईअं करे हुनखे जहन्नम में विझिबो। पोइ उते कंदा ॾाढी कोशिशि कंदा निकिरण जी, हुननि खे अलाह तबारक तआला फरमाईंदो हिते रहो, कोशिशि कंदा निकिरण जी, रेड़ियूं पाईंदा, जनम जे भितियुनि खे वठी मथे थियण जी कोशिशि कंदा, जंहिं मुसीबत खां परे थियण जी कोशिशि कंदा, मोटाए उते उछलियो वेंदो, दुखो अज़ाब हरी चइबो त इहो जनम जो जेको अज़ाब आहे न, इहो तव्हांजो आहे, इहो चखो, हिते ई तव्हांजे लाइ आराम आहे, हिते ई तव्हांजे लाइ भलाई आहे, वधीक तव्हांखे ज़रूरत ई कान्हे ॿियनि हलण जी, छो त ॿियनि त जाइ बि कान्हे तव्हांखे, जाइ बि आहे ॿियनि त का जाइ कान्हे। إن الله يدخل الذين آمنوا وعملوا الصالحات جنات تجري من تحتها الأنهار يحلون فيها من أساور من لؤلؤا لباسهم فيها حرير. मुक़ाबले में वरी दीवार रफ़िया उते हुनखे सिंगार कराया वेंदा, सोन जा पटा हुननि खे सुहिणा सुहिणा हथनि ॿाहुनि में पाराया वेंदा, ऐं मोती जवाहरात जा हुननि खे हार विधा वेंदा, जहिड़ी तरह खे हार विझबो आहे कामयाबीअ ते। लिबास फिया हरीर, रेशम जा कपिड़ा। हुननि खे छा थियो हो? हुननि खे अलाह ताला फरमायो त बाहि जा कपिड़ा, हिननि खे रेशम जा कपिड़ा, ऐं उन्हनि शख़्सनि खे मथां गरम पाणी जंहिंसां सुराख निकिरी वियो। हिते अलाह ताला उन्हनि खे बहितरीन, हुननि खे उतां जा जन्नत जा पाणी पीआरी वियो, जेके नहरूं थियूं वञनि पियूं उते फर्स्ट क्लास, उतां हुननि खे ददा पाणी जन्नत जा ऐं शरबत उतां पीआरी वियो। ॿ ऐं ॿियो त
त हुननि खे मतर का लॻंदा, हिते अलाह ताला त फरमाए त असां हुनखे सोन जा पटा पाराईंदासीं, इज़त ॾींदासीं। इन्हनि खे दुनिया जे जहान में सुहिणो गुफ़्तगू मिलियो हो, ला इलाहा इल्लल्लाह जो अखर मिलियो हो, ऐं उहो पढ़ंदे पढ़ंदे पंहिंजो वक़्तु पूरो करे अलाह वटि अची निकिता। अल्हम्दुलिल्लाह जी सदाकाना वाद और असन जन्नत, पोइ ते चवंदा अलाह जी तारीफ़, असां सां रब वाइदा सचा कया, असांखे जन्नत नसीब की। उते वञी माण्हू हिकदमि ॾिसी चवंदो थिए अल्हम्दुलिल्लाह ॾाढा कम थी विया भला। हुदू इला सिरातल हमीद, सिधे रस्ते ते हुननि खे अलाह ताला पहुचाए छॾियो। अलाह जो सिधो रस्तो आहे इस्लाम, अलाह जे सिधे रस्ते जो रहबर आहे हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, प्रोग्राम आहे क़ुर। इहो सुहिणो अलाह ताला हुननि खे दग ॾेई पंहिंजे जाइ ते पहुचायो।